जी सलाम अलैकुम। हाँ जी वालेकुम सलाम। ये जो तोशा खाने से चीजें आई थी, आपने अनवर को कहा था कि इनकी तस्वीरें खींच के भेजो मुझे? नहीं, मैंने तो नहीं कहा था। तो क्यों खींची थी इसकी तस्वीरें? घर के अंदर जो चीज आती है उसकी तो तस्वीरें नहीं खींचते, जो घर से बाहर जाते हैं उनकी चीजें, उनकी तस्वीरें खींचनी चाहिए। सिर्फ ये था कि मेरे पास आ रही है उसकी क्यों तस्वीरें खींची जा रही है? नहीं, मैंने नहीं कहा था दीदी, मैंने नहीं कहा था। इनाम ने कहा और मैंने उसको भेज दी। नहीं दीदी, बिल्कुल भी नहीं, इस तरह नहीं। आप होल्ड करें जी। नहीं भेजी है, लेकिन मैंने कहा नहीं भेजी है, लेकिन मैंने नहीं कहा तस्वीरें खींचने को। इनाम ने क्या क्या किसने कहा था तस्वीरें खींचने? किसने? क्यों? कौन? क्या सबूत? घर के अंदर आने वाली किसी चीज की तस्वीर नहीं खींचते, क्योंकि वो मेरे पास आ रही थी। घर से जो बाहर जाती हैं उनकी खींचनी चाहिए। इमरान खान जी ज़ाल बुशरा बीबी ऐं निगरान बनी ॻाल्हि इनाम खान जी मुबैना ऑडियो मंज़र आम ते अची वई। ऑडियो में बुशरा बीबी के तोशाखाना जी शयुनि जूं तस्वीरूं कढण ते इनाम खान के छंड पटींदे ॿुधी सघिजे थो, घर अंदर ईंदड़ शयुनि जूं तस्वीरूं केरु कढंदो आहे? तूं केरु थींदो आहीं तस्वीरूं कढण वारो? अॼु खां पोइ तूं घर जे अंदर न ईंदे, बुशरा बीबी जे इनाम खे छॾ। इमरान खान हिकु भेरो ॿीहर बतौर वज़ीर आज़म बेवस हुजण जो एतिराफ़ करे वरितो। संदसि चवणु आहे त जनरल बाजवा फ़ैसिला कंदो हो त कंहिंखे अंदरि करणो आहे ऐं कंहिंखे ॿाहिरि। हिकु हिकु करे करप्शन में मुलविस वॾा वॾा नाला भरी थी रहिया आहिनि। PTI दौर में करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ केस मुकमल हुआ, पर नेब खे कमु करणु न ॾिनो वेंदो हो। जनरल बाजवा सभिनी खे NRO 2 ॾिनो। इमरान खान पारां तोशाखाना जी घड़िन बाद कीमती ज़ेवर ऐं हीरनि जा हार विकिणण जो इंकशाफ। जाली रसीदनि वसीले 4 खां 5 अरब रुपयनि जी करप्शन कई वई। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन अता तारड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान वज़ीर आज़म सेक्रेटेरिएट खे करप्शन जो अॾो बणाए छॾियो हो। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त मुल्क जो वज़ीर आज़म घड़ी चोर हो। इमरान खान खे तोहफ़े में मिलियल घड़ियूं, हीरनि जा हार, ब्रेसलेट, मुंडी ऐं कननि जूं वालियूं खपाइण ते ज़रे बराबरि शर्म न आयो। तोशाखाना जी 3 ज्वेलरी सेट्स जी क़ीमत 4 अरब 96 करोड़ रुपया हुई, जेके रुगो 1 करोड़ 95 लख रुपयनि में ख़रीद कया विया। तोशाखाना जा तोहफ़ा ख़रीद करण बाद विकिरो न पर पाण वटि रखिया वेंदा आहिनि। काबीना रूल्स मूजिबि 30,000 खां वधीक क़ीमत जा तोहफ़ा विकिणी नथा सघजनि। फराह गोगी प्राइवेट जहाज़ में दुबई वञी हीरनि जो कारोबार कंदी हुई। इमरान खान खे तोशाखाने में ॾाढी ऐं मुल्की वक़ार खे छयो रसाइण जो हिसाब ॾियणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज जी सदारत हेठि सियासी मुआवननि ते मुशावरती इजलास। वफ़ाक़ी वज़ीर पार्टी अॻवान इसाक़ डार, रियाज़ सादिक, आज़म नज़ीर तार, मरियम औरंगज़ेब ऐं ॿिया अॻवान शरीक। इजलास में सियासी सूरतहाल ते मुशावरत कई वई। वज़ीर आज़म खे PTI सां हलंदड़ ॻाल्हि ॿोल बाबति बि आगाही। इत्तेहादी पार्टियुनि जे ख़दशनि जी शिकायत बाबति बि वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो भारत जे परॾेही वज़ीर जयशंकर खे मुंहुं तोड़ जवाब। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त उसामा बिन लादेन पर गुजरात जो कसाई मोदी अञा जहिड़ो आहे जेको भारत जो वज़ीर आज़म बणिजी वियो आहे। भारतीय हुकूमत गांधी जी न पर गांधी जे कातिलनि जी नज़रियात ते यकीन रखे थी ऐं हिटलर खां मुतासिर आहे। जौहर टाउन लाहौर धमाके में भारत जे मुलविस हुजण या तरदीद न थियण जोगा सबूत आहिनि। परॾेही वज़ीर जे रूस खां तेल ख़रीद करण जी बि तरदीद। चई पाकिस्तान रूस खां तेल ख़रीद न करे रहियो आहे ऐं उन हवाले सां का कोशिश करे रहिया आहियूं। रूसी तेल जी सफ़ाई ऐं इस्तेमाल जो पाकिस्तान में इंफ्रास्ट्रक्चर ई मौजूदु न आहे।
पेट्रोलियम वारे मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी सही चयो त पाकिस्तान अञा ताईं रूस खां तेल ख़रीद न कयो आहे। मुस्तक़बिल में रूस खां सस्तो तेल ख़रीद करण जो इरादो आहे। मुआहिदो अञा नाहे थियो। तेल कंपनियुनि सां मुशावरत बाद रूस विया हुआसीं। रूस जो 2 क़िस्मनि जो कचो तेल असांजो रिफाइनरीज़ साफ़ करण जी सलाहियत रखनि थियूं। सस्तो तेल ख़रीद करे अवाम खे रिलीफ ॾींदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी गॾियल क़ौमुनि जी सेक्रेटरी जनरल अनंतयो गुरुत्स सां मुलाक़ात। पाकिस्तान में ॿोॾि जी सूरत हाल मुतासिरनि जी मदद ऐं नहसिर तामीर बाबति ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾि मुतासिरनि लाइ भरपूर सहकार करण ते थोरा मञा। गॾियल क़ौमुनि जी सेक्रेटरी जनरल अनंतयो गुरुत्स चयो आहे त दुनिया खे पाकिस्तान जी ॿोॾि मुतासिरनि जी मदद जो सिलसिलो जारी रखणु घुरिजे। पीटीआई चेयरमैन इमरान खान ते वज़ीराबाद में कातलाने हमले की जांच लाइ JIT जो इजलास। वफ़ाक़ी गृह वज़ीर राणा सनाउल्लाह मरियम औरंगज़ेब समेत नवाज़ी जा सीनियर अॻुवाण बयान रिकॉर्ड कराइण लाइ तलब। अॻुवाणनि खे 17 डिसंबर ते CCPO ऑफिस लाहौर में पेश थियण जी हिदायत। वज़ीर आज़म के पुट सुलेमान शहबाज की FIA में पेशी। FIA मूजिब सुलेमान शहबाज रमज़ान शुगर मिल्स के बेनामी अकाउंट केस में नामज़द है। FIA शुरुआती जांच बाद सवालनामो ॾेई सुलेमान शहबाज के रवानो करे छॾियो। सुलेमान शहबाज पारां जवाब जमा कराइण लाइ मोहलत तलब। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में गैस जो बहरान वधी वियो। सुई सिदरनि पारां जारी थियल शेड्यूल ते बि अमल न थी सघियो। कोरंगी, सुल्तानाबाद, बल्दिया टाउन, लियारी समेत केतिरनि इलाइक़नि में गैस बंद। शहरी रद बचाव लाइ परेशान थी विया। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर के साने के 8 वरह वियामी विया। दहशतगर्दी जो निशानो बणायल मासूम शागिर्दनि जा वालिदैन अॼु बि सदमे जो शिकार बुज़दिल ऐं वहशी दहशतगर्दनि मासूम ॿारनि खे निशानो बणायो। शहीदनि खे भेटा पेश करण लाइ हैदराबाद, खैरपुर, उबाड़ो, चेल्हार, फरीदाबाद ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं। APS सान्हो मुल्की तारीख़ में सभ खां वॾो ऐं दिलि दुखाईंदड़ सान्हो करार ॾिनो वियो। वज़ीर आज़म शहबाज चयो आहे त 16 डिसंबर जो ॾिहाड़ो पैगाम आहे त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं। दहशतगर्दी मुकमल ख़ात्मे ताईं साबिते क़दम जिदोजहद जारी रहंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां APS जे मासूम शहीदनि ऐं संदनि उस्तादनि खे भेटा पेश। APS संदसि जी 8वीं वरसी जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त APS में निशानो बणियल पंहिंजे गुलनि खे न वसायो आहे। असां पंहिंजी ज़िम्मेवारी खां ग़ाफ़िल आहियूं। इंसानियत सदाईं APS सान्हे ते शर्मिंदा रहंदी। सान्हे में अञा ताईं पाकिस्तान जी वॾी क़ौम सदमे ऐं ॾुख में मुब्तला आहे। अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ असांखे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइणियूं पवंदियूं।
16 दिसंबर असांजी ज़िंदगी जो सब खां ॾुखईंदड़ सानियो आहे। क़ौम अॼु बि APS साने जी अज़ियत खे महसूस करे थी। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शहजील निना मेमन चयो आहे त संगदिल दुश्मन नंढड़े फ़रिश्तनि ख़िलाफ़ बर्बरियत ऐं वहशियानी कार्रवाई कई। अलमनाक वाक़े में शहादत माणींदड़ शागिर्द ऐं उस्ताद क़ौमी हीरो आहिनि। और जिस तरह आप कहेंगे हम सारे इंशाअल्लाह आपके हुक्म की तामील करेंगे। अगूणे DG ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद सियासत में अचण वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। संदसि चवणु आहे त PTI में शामिल थियण न पियो वञा। न ई मुंहिंजो सियासत में अचण जो को इरादो आहे। अबाणे ॻोठ चकवाल में हिकु शख़्स तक़रीब दौरान सियासत में अचण जी सलाह ॾिनी हुई। पीपल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी गोड़ाबारी ऐं साकरो थियल के मुख़्तलिफ़ पकनि रोडनि जो इफ़्तिताह करे छॾियो। पीपल्स पार्टी MPA बुहारा खां कंडू बलोच साकरो रोड खां महर रोड ऐं 105 मोरी समेत ॿियनि रोडनि जो इफ़्तिताह कयो। MPA अली हसन ज़रदारी चयो आहे त साहिली पट्टी जी तरक़ी मुंहिंजो ख़्वाबु आहे। तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो आहे। आवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। नाले वारे एंकर पर्सन आमिर लियाकत जो एतराज़ जोगी वीडियो लीक थियण वारो मामलो। FIA आमिर लियाकत जे टिन घरवारी दानिया शाह खे सिटी कोर्ट कराची में पेश करे छॾियो। अदालती वक़्तु पूरो थियण सबबि दानिया शाह खे रिमांड लाइ सुभाणे पेश करण जो हुकुम। कराची मज़ाहमत दौरान फ़ौरन सां मुहाॾो अटकाईंदे शहीद थी वियल NED यूनिवर्सिटी जे बहादुर शागिर्द जे क़त्ल में मुलविस जवाबदार निज़ाम खे पुलिस सुपरवाई वेझो हिकु ॻोठ ते छापो हणी गिरफ़्तार करे वरितो। पुलिस पारां ॿिए जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी। साथ ई शागिर्द जे क़त्ल ऐं कराची में बदअमनी ख़िलाफ़ NED जे शागिर्दनि जो एहतिजाजी ऐं नारेबाज़ी।